त क़यामत वारे ॾियारे जिते नेक अमल कम ईंदा, जिते ॿियूं नेकियूं कम ईंदियूं, उते जेकॾहिं यारी ऐं दोस्ती कम ईंदी त सिर्फ़ अल्लाह वारनि जी कम। ख़ुदा वारनि जी दोस्ती, अल्लाह वारनि जी मोहब्बत क़यामत जे ॾियारे कम ईंदी। ऐं महशर जे मैदान में ख़ुदा वारनि जी दोस्ती अज़ाबनि खां बचाए। उन सिलसिले में ॿ टे ॻाल्हियूं अवां जे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। मूंखां बाद में शायद जग मशहूर मौलूदी अदा रसूल बख्श ऐं मियूं अब्दुर्रहीम वारा ॿई ॿारियूं भलियूं ॿारियूं आहिनि। उन्हनि खे अदा हाजी अहमद वारनि सॾियो आहे। उहे इंशा अल्लाह फजर ताईं बहितरीन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी सारा ॿुधाईंदा। अवां खे उन में शिरकत जी दावत आहे। हाणे गॾिजी अहिड़ी सलात बारगाहे रिसालत मआब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम